फकीरों भी कंहिंखां ताक़त में घटि न आहे। ये जागीर कादन जी आहे। रियासत ड्रामे जो टीज़र 1 भी दोस्तों तव्हां ॾिसी चुका आहियो। टीज़र 2 भी तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। छा उहो यूट्यूब ते लॉन्च थींदो या कंहिं ॿिए प्लेटफॉर्म ते? छो त टीज़र 1 जेको रियासत ड्रामे जो लॉन्च कयो वियो आहे उहो यूट्यूब ते नाहे थियो ऐं काफ़ी दोस्त परेशान भी हुया। उहो दोस्तों उन्हनि पंहिंजे ऑफिशियल पेज ते जेको आहे न टीज़र 1 ॾिनो हुयो फेसबुक ते। हाणे टीज़र 2 भी जेको आहे न यूट्यूब ते ईंदो ऐं फेसबुक ते बि ईंदो। इहो दिलजाए कयो ऐं तव्हां सां असां टीज़र जो कुझु झलकियूं कल्ह बि शेयर कयूंसीं, अॼु बि शेयर कयूंसीं। रियासत ड्रामे जो हीउ टीज़र ॾिसी तव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो त हीउ ड्रामो वॾो धमाकेदार ज़बरदस्त ऐं एक्शन सां भरपूर ही सोप सीरियल आहे। बिल्कुलु दोस्तों आहे। ऐं अॼु जी अपडेट जेका आहे उहा तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां तफ़सील सां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बर वक़्तु बहितरीनु अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि। हलूं था अपडेट जी तरफ़ जीअं तव्हांजो घणो टाइम वग़ैरह बि वेस्ट न थिए। दरअसल दोस्तों टीज़र मां इहो त मालूम थी वियो त टीज़र में मारदाड़ घणी आहे, हद खां वधीक आहे। आज़म अंगल जा एक्शन भी ज़बरदस्त भरपूर तरीक़े सां ॾेखारिया विया। इन में उम्मीद अली कलवड़ उर्फ़ ओठो जा यानी जबार खान जा भी एक्शन ज़बरदस्त ॾेखारिया विया। उन जा गार्ड्स भी ॾेखारिया विया। उनजो कपिड़नि जो लुक भी ख़ूबसूरत नए मॉडल जो हुयो और फ़हीम भुट्टो साहब जो भी खिलण जो अंदाज़ ॾेखारियो वियो ज़बरदस्त इन टीज़र में। इन में सना रज़ा जो भी जेको आहे न डायलॉग कुझु सीन ॾेखारिया विया आहिनि बंगले जे अंदरि। उन मंज़ूर मुराद भी परेशानी जी हालत में हिन टीज़र में ॾेखारियो वियो आहे। इन मां इहो मालूम थिए थो त इन में मारधाड़ ज़ुल्म जबर घणो आहे ऐं ग़रीबनि ते ज़ुल्म जबर जीअं ड्रामनि में ॾेखारिबो आहे हिन में बि ईअं घणो कुझु ॾेखारियो वियो आहे ऐं एक्शन भी ज़बरदस्त आहे हिन ड्रामे में। लोकेशन जी ॻाल्हि कजे त लोकेशन भी हिन में बहितरीनु आहे। लोकेशन जी भी का कमी न आहे, हरियाली ई हरियाली आहे जाॾे करे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, सुठो कमेंट भी कंदा।